सेनेट जे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी बाबति स्टैंडिंग कमेटी 2 हफ़्तनि अंदरि इंटरनेट ऐं सोशल मीडिया जो मसइलो हल करण जी हिदायत करे छॾी। सेनेटर पलोशा खान जी सदारत हेठि सेनेट जे इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी बाबति स्टैंडिंग कमेटीअ जो इजलास थियो। फायरवॉल बाबति पीटीए खे अख़्तियारनि अॼु स्टैंडिंग कमेटीअ में तफ़सील पेश करणा हुआ, पर पीटीए अख़्तियारनि जी गैर हाज़िरी सबबि एजेंडा मुलतवी कई वई। फायरवॉल वारे मामले ते कमेटी तरफ़ां इन कैमरा ब्रीफिंग तलब कई वई हुई। सेनेटर हुमायूं मोहम्मद चयो त अवां माण्हुनि जो रोज़गार तबाह करे छॾियो आहे। इंटरनेट सोशल मीडिया एप्स सुस्त थियण सबबि कारोबार मुतासिर थी रहियो आहे। पहिरियां ई सीड़पकारी नाहे, अहिड़े तरीक़े सां त सॼो कारोबार तबाह थी वेंदो। सेनेटर अफनानुल्लाह चयो त सोशल मीडिया व्हाट्सएप ते डाउनलोडिंग ऐं अपलोडिंग न थी रही आहे। इंटरनेट सुस्त हुअण सबबि घटि में घटि 5 मिलियन जो नुक़सानु थियो आहे। इजलास दौरान IT सेक्रेटरी आयशा उमर ज़ोर ॾींदे चयो त मोबाइल ऑपरेटर्स जी सर्विस में ख़लल आयो आहे। इहो नेटवर्क ते मसइलो आहे, वाईफाई ते नाहे। असां वटि इंटरनेट सर्विस बाबति का बि शिकायत नाहे आई। उन खां पोइ सेनेट जी स्टैंडिंग कमेटी इंटरनेट सर्विस सुस्त हुअण सबबि थियल नुक़सान जी रिपोर्ट तलब कंदे 2 हफ़्तनि अंदरि इंटरनेट ऐं सोशल मीडिया जो मसइलो हल करण जी हिदायत करे छॾी। ॿिए तरफ़ मुमलकती वज़ीर शिज़ा फातिमा चयो आहे त कंपनियुनि खां इंटरनेट सर्विस बाबति रिपोर्ट तलब कई आहे। हुन चयो त सॼी दुनिया में हुकूमतूं साइबर सिक्योरिटी लाइ फायरवॉल इंस्टॉल कंदियूं आहिनि। फायरवॉल खां अॻु वेब मैनेजमेंट सिस्टम हो। मुमलकती वज़ीर शिज़ा फातिमा चयो त हुकूमत हाणे सिस्टम खे अपडेट करे रही आहे। साइबर सिक्योरिटी हमलनि खां बचण लाइ फायरवॉल इंस्टॉल कई वेंदी आहे। जल्द आगाह कंदासीं त हिन वक़्त ताईं केतिरा साइबर हमला थिया आहिनि। शिज़ा फातिमा मूजिबि त इंटरनेट जी सुस्त रफ़्तारी बाबति कंपनियुनि खां डेटा घुरी आहे। पीटीए खां बि रिपोर्ट तलब कई।